अस्सलाम वालेकुम दोस्तों। सख़्त गर्मी है अॼु, तमामु सख़्त गर्मी में असांजे ॻोठ जा ॿार व्यंजन सां गॾु मच्छी मारे रहिया आहिनि। हीअ शकील अहमद बली आहे, हिकु खूह में किरी वियो आहे, पंहिंजे हथियार खणी मच्छी मारण वारो मच्छी मारे रहियो आहे। इहो मच्छी तव्हां ॾिसी सघो था, हिन मां मच्छी कीअं आई आहे। इहो दयो आहे, जंहिंखे पाण पापलेट सिंधी में पाण असांजे हिन मलाड़ में हिनखे दयो चवंदा आहिनि, पर इहा असुल पापलेट आहे। पापलेट सॾियो वेंदो आहे। नंढड़ा ॿार बि आहिनि, वॾा बि आहिनि, इंजॉय करे रहिया आहिनि। कढोसि बाबा, किरे न जात निकितो चलो अचे। व्यंजन सां गॾोगॾु मच्छी मारे रहिया आहिनि, पंहिंजी इंजॉयमेंट करे रहिया आहिनि। ॻोठ जे पासे में तलाउ आहे असांजो, उन तलाउ में ॿई कम थियो वञे, व्यंजन बि थियो वञे, मच्छी बि थियो वञे, अफ़रा तफ़री बि थियो वञे। ठठ पिया कनि नंढड़ा ॿार सभु। गोड़ कंदा मुंहिंजे अच्छा जाऊंगा ना कौन है खाली चक्कर में ये तो जाने गरम टाइम में कौन मारा कोने हां मच्छी या बिच्छी या से नहीं हां मोरा की है हां oh ये this yeah ya diseña tu तो बट कहीं तो पड़ा अच्छा में चला भले बता ये बोली